शहदाद कोट की शहरी एक तरफ इंक्रोचमेंट के शिकार हैं तो दूसरी जानिब आए रोज़ ट्रैफिक जाम की वजह से भी मुख्तलिफ परेशानियों के बायस अस्पताल, स्कूल, ऑफिस और दीगर काम काज के हवाले से आने जाने में कई दुश्वारियों को सामना कर रहे हैं, जबकि इंतज़ामिया मुसलसल खामोश है। शहदाद कोट जो शहर है वो कदीमी शहर है, अंग्रेज़न खां भी अग जो ही शहर है, जहाँ अंग्रेज़न के टाइम में ही शहर वजूद में आयो आहे। असांखे बाईपास जी वॾी तकलीफ़ है। बाईपास न हुजण जे करे ट्रक 10 व्हीलर ट्रका या ट्राला वग़ैरह ही अचनि था, उन में जेको आहे इलाही सारो नुक़सान थो थिए ऐं उन में असांजा ॿार बचनि जो एक्सीडेंट बि थिए थो ऐं ॿार असांजा जेको आहे स्कूल नथा वञी सघनि। उहो इन जे करे नथा वञी सघनि या पीउ मां उन्हनि जा उन्हनि खे ज़्यादातर नथा मोकिलनि त सुभाणे कुझु बि थी सघे थो, हादसो थिए थो, माण्हू मरनि था। साईं, हर माण्हू खे जेको आहे न पंहिंजो बच्चो अज़ीज़ आहे, इन जे करे ॾाढी तकलीफ़ आहे। ऐं असांजी आला अख़्तियारनि खां इहो मुतालबो आहे त हिकु त असांखे शहदाद कोट खे बाईपास ॾिनो वञे ऐं ॿी सूरत में जेको इंक्रोचमेंट आहे या शहर में जेको कब्ज़ा करे आया आहिनि दवा सॼे शहर जा रोड रस्ता आहिनि जाम करे छॾिया आहिनि। रोडनि जे मथां अॾावत कई अथऊं, नालियुनि जे मथां अॾावत कयो अथऊं, रोड सोड़ो थी पियो। हाणे असांजो इहो जेको आहे त असांजी गुज़ारिश आहे पंहिंजो वज़ीर आला सिंध खे या जेको इंक्रोचमेंट जा जेके आला जेको ऑफिसर आहिनि त महिरबानी करे शहर खे जेको आहे त जेके शहर जा रोड रस्ता आहिनि उन्हनि खे खुलासो कयो वञे ऐं जेके जिन कब्ज़ा माफ़िया जिन कब्ज़ो कयो आहे उनखे ख़त्म करे ऐं शहर जी बेचैनी ख़त्म कई वञे। वश न्यूज़ से मज़ीद बात करते हुए शेरू ने कहा कि और तो और हम किसी बीमार को टाइम पर अस्पताल तक नहीं पहुँचा रहे और ना ही हमारे बच्चे स्कूल टाइम पर पहुँच सकते हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदाद कोट।